अस्सलाम वालेकुम मासात मां खीरो बुल्लो अज मां मौजूद आया शिकारपुर में सिंध फनकारिता जी ऑफिस में मां हिन वीडियो के जरिए पांजे सिंध जे आर्टिस्टन शायरन फनकारन अदीबन के इहो वाज़े पैगाम दियां थो त एके में बदी में प्यार में वही ताकत होंदी है। अल्हम्दुलिल्लाह शिकारपुर के अंदर असांजे तमाम बेहतरीन दोस्त फयाज लाशारी जो सिंध फनकारिता जो बुनियाद जोड़ियो आहे हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे तमाम बेहतरीन जो चेयरमैन है फयाज लाशारी साहब उनके मजबूत क्यों उन हथ मजबूत क्यों ताकि पूरी सिंध जा फनकार गड थी जेको आहे सो इन महंगाई के मुंह ॾियूं ऐं पंहिंजा हक़ इन गवर्नमेंट का विड़ी वठूं। सो इन वीडियो के वध खां वध शेयर कयो ऐं सिंध फनकार इत्तेहाद में अचो ऐं शामिल थियो। हर ज़िले में हर तालके में सिंध फनकार इत्तेहाद जो नारो गूंजे, एक ही नारो सिंध फनकार इत्तेहाद जो हुजे। त मां सलाम पेश कयां थो अदा फयाज लाशारी के जे हिन हेड़े दौर में पूरी सिंध के सिर्फ पांजी शिकारपुर ज़िले के न पूरी सिंध के जे गड करने की कोशिश कई है। तो अल्हम्दुलिल्लाह असांजो ज़िला जेकमाबाद ऐं तालका ठुल भी अदा फयाज लाशारी सां गॾु आहे ऐं सिंध फनकार इत्तेहाद सां गॾु आहे। वॾी महिरबानी।